सूबाई महोत्सव आला सिंध मोहम्मद सोहेल राजपूत जी हिदायतुनि ते रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर जाम फरहाद बेग एस ॾह अॼु डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस थरपारकर में खुलियल कचहरी मुनक़िद कई। माण्हुनि जा ख़ज़ानी ऑफिस मां लाॻापियल मसइला ऐं शिकायतूं ॿुधी उन्हनि खे मौक़े ते ई हल करायो। हुन ॻाल्हाईंदे चयो त आम ग़रीब माण्हुनि खे अजायो रुलायो न वञे ऐं उन्हनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वञनि। हुन डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस जे अमलदारनि ऐं अमले खे हिदायत कई त उहे रिटायर थींदड़ माण्हुनि जे ग्रेजुएटी पेंशन ऐं जीपी फंड समेत ॿियनि मामलनि खे जल्द उकलाइनि त जीअं को बि माण्हू परेशान न थिए। हुन खे इहा बि हिदायत कई त उहे माण्हुनि सां दोस्ताना माहौल खे हथी वठाइनि त जीअं अवाम जो सरकारी खातनि ते एतमाद बहाल हुजे। हुन उन मौक़े ते माण्हुनि जूं शिकायतूं ऐं मसइला ॿुधी मौक़े ते हल करण जा हुकुम जारी कया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।